डवोमिरी लॻ कुछ ॾींहं अॻु कुहाड़ियुनि जा वार करे बेदर्दी सां क़तल कयल ॻोठ हाजी गुलाम बुरगुड़ी वासी वापारी भीमजी कोहली जो लाश कमंद जी फसल मां हथ अचण वारे वाक़े ते तालके थाणे जे SHO फरमान अगेम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां वटि 3 अक्टूबर ते जेको क़तल थियो हो CIA इंचार्ज मिठी हमीरजी कोहली जे नंढे भाउ भीमजी कोहली जो हो, जंहिंखे बेदर्दी सां क़तल करे लाश खे कमंद जी फसल में छॾे 1 लख रुपयनि जी फुर कई वई हुई। असांजी पूरी टीम जदोजहद करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो हो। जवाबदार अॼु फरार थियण जे चक्कर में हो त असांखे इतला मिलियो, असां बर वक्त कार्रवाई कई। जवाबदार भीमचंद कोहली जेको मक़तूल जो वेझो माइट पिण आहे, जंहिंखे गिरफ़्तार करे क़तल में इस्तेमाल थियल कुहाड़ी ऐं फुर थियल लख रुपयनि मां 47,000 रुपया पिण बरामद करे वरिता आहिनि। जॾहिं त क़तल थी वियल भीमजी कोहली जे वॾे भाउ CIA इंचार्ज मिठी हमीरजी कोहली जी फरियाद ते जवाबदार खिलाफ़ क़तल जो केस 2 ॾींहं अॻु दाख़िल करायो वियो हो। पुलिस पारां जवाबदार खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। होॾां जवाबदार भीमचंद कोहली पुछा कर ते ॿुधायो त पैसनि जी लालच में अची मूं पंहिंजे माइट भीमजी कोहली खे क़तल कयो आहे। होॾां ज़रियनि मां इहो बि पिण मालूम थियो आहे त जवाबदार भीमचंद कोहली खे पुलिस कुछ ॾींहं अॻु गिरफ़्तार करे वरितो हो, पर संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।